वेलकम बैक। खबरों की बाकायदा शुरुआत हिन खबर से कन्नासी। सिंध हुकूमत शहीद जुल्फ़कार अली भुट्टो खिलाफ नामुनासिब ॻाल्हाइण ते MQM खां माफ़ी वठण ऐं सिंध के गवर्नर कामरान टैसूरी खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो आहे। तफ़सील हिन रिपोर्ट में। हुकूमत शहीद जुल्फ़कार अली भुट्टो खिलाफ़ नामुनासिब ॻाल्हाइण ते MQM खां माफ़ी वठण ऐं गवर्नर कामरान टैसूरी खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो आहे। सिंध जे गादी वारे शहर कराची में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मुल्क जे विरहाङे में शहीद भुट्टे जे किरदार हुजण जी ॻाल्हि MQM लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। समूरी दुनिया मञे थी त शहीद भुट्टो दुनिया जो अज़ीम अॻवान हो। के खिलाफ भी जहर अंगेज गुफ्तगू की है, जो कि मैं नहीं समझता कि उनको ये उनको सूट करता है कि एक पाकिस्तान के, एक एशिया के, इस दुनिया के एक अजीम लीडर के खिलाफ इस तरह की बातचीत करना मैं समझता हूँ कि किसी भी सूरत नाकाबिल कबूल भी है और ये मुनासिब भी नहीं है। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध में नफ़रत ऐं कूड़ वारी सियासत जी का बि गुंजाइश न आहे। सिंध जो गवर्नर कामरान टैसूरी MQM जो हिसो आहे, उन करे हू पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिए। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त शहीद भुट्टे ख़िलाफ़ बयानबाज़ी कंहिं बि सूरत में क़बूल नथी करे सघिजे। जेकॾहिं पाकिस्तान जे 75 वरहनि जी तारीख़ मां शहीद भुट्टो खे कढी छॾिजे त बाक़ी कुझु बि नथो बचे। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी बिना देर माफ़ी वठे। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहब का एक नहायती अहम रोल रहा है इस मुल्क के लिए, अहम कुर्बानियाँ रही हैं। मैंने अपने बजट की स्पीच में असेंबली में कहा था, मैंने कहा अगर पाकिस्तान की तारीख जो है 75 साल की, उसमें पीपल्स पार्टी की लीडरशिप को अगर आप साइड पे कर दें तो पीछे कुछ नहीं बचता। जो जो उनकी कंट्रीब्यूशन रही हैं, चाहे शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहब की कंट्रीब्यूशन हो, चाहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा की कंट्रीब्यूशन हो, या मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब के जो पिछले 5 साल थे जब वो प्रेसिडेंट थे और पीपल्स पार्टी की 2008 वाली हुकूमत थी, जो उनका कॉन्स्टिट्यूशन में, आइन में लोगों की वुमेन एम्पावरमेंट के लिए 200 चीज़ें हैं, अगर उसको आप पाकिस्तान की इस पूरी 75 साल की तारीख में अगर साइड में कर दोगे तो बहुत, मैं समझता हूँ कुछ भी नहीं बचा आपके। हम समझते हैं कि जो भी उन्होंने शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहब के खिलाफ बात की है उस पर मुत्तहिदा कौमी मूवमेंट माफ़ी मांगे, और मैं समझता हूँ कि मुत्तहिदा कौमी मूवमेंट को चाहिए अपने इस नफ़रत अंगेज़ और तासुब अंगेज़ सियासत का और झूठ की सियासत का बाप बंद करे। हुन चयो त MQM जी कोटा सिस्टम जी ॻाल्हि करणु मुनासिब नाहे। MQM पाकिस्तान लंडन जे इशारे ते हली रही आहे। शर्जील इनाम मेमण चयो त MQM हाणे UC लेवल जी पार्टी बणिजी वई आहे। MQM पंहिंजी सियासत चमकाइण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमाल करे रही आहे। MQM बल्दिया में भत्ते लाइ ज़िंदह माण्हुनि खे साड़े मारियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त MQM जी सियासत नफ़रत ते ॿधल आहे। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो बाबति MQM अॻवाननि नामुनासिब ज़बान इस्तेमाल कई। शहीद भुट्टो ख़िलाफ़ बयानबाज़ी बर्दाश्त न कई वेंदी। शहीद भुट्टे मुल्क ऐं क़ौम लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त शहीद जुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जो सभ खां वॾो क़ौमी हीरो आहे। हुन मुल्क खे आइन ॾिनो ऐं एटमी ताक़त बणायो। समूरी इस्लामी दुनिया खे मेड़े मुठ कयो। हू इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस जो चेयरमैन ऐं ऑर्गेनाइज़र हो। मुत्तहिदा जैसी पार्टियां लगाती रही हैं पीपल्स पार्टी की लीडरशिप पर। जो पाकिस्तान का सबसे बड़ा हीरो शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहब हैं, जो सबसे बड़े नेशनल हीरो हैं, जिन्होंने कॉन्स्टिट्यूशन दिया, जिसने एटमी ताकत बनाया मुल्क को, जिन्होंने लोगों को आवाज़ दी, जिन्होंने पूरे इस्लामी ममालिक को इकट्ठा कर दिया हमारे पाकिस्तान में, OIC के सरबराह थे वो, OIC के ऑर्गेनाइज़र थे वो, उनके लिए ये बात कहना कि शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहब ने पाकिस्तान की तकसीम की, मैं समझता हूँ ये डूब मरने का मुकाम है मुत्तहिदा की उसकी लीडरशिप पर। और मुत्तहिदा के लीडर आप देखें जितने भी खालिद मकबूल सिद्दीकी और सारे, ये पहले अल्ताफ़ हुसैन के आगे पीछे जी भाई जी भाई जी भाई करते थे, और ये वो लीडरशिप है जो इस वक्त मौजूद है मुत्तहिदा की। ये अपने कायद को छोड़ के चले गए। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त शहीद जुल्फ़कार अली भुट्टो बाबति ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो बयान क़ाबिले क़बूल नाहे। शहीद भुट्टो ते मुल्क टोड़ण जो MQM जो इल्ज़ाम शर्मनाक आहे। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी पंहिंजे बयान ते माफ़ी वठे। सिंध जे सीनियर वज़ीर चयो त अॼु बि केतिरनि ई मसइलनि जी ज़िम्मेवार MQM आहे। नौकरियुनि ते स्टे MQM वरितो। शर्जील इनाम मेमण चयो त MQM जे राब्ता कमेटी जे जलसनि ऐं प्रोग्रामनि जी वीडियोज़ में अॼु बि अध खां वधीक सरकारी मुलाज़िम वेठा आहिनि। MQM हाणे कूड़ ऐं नफ़रत वारी सियासत ख़तमु करे साबित थी वियो आहे त MQM पाकिस्तान आणण सां कुझु बि फ़र्क़ु न पियो आहे। और मुत्तहिदा के लीडर आप देखें जितने भी खालिद मकबूल सिद्दीकी और सारे, ये पहले अल्ताफ़ हुसैन के आगे पीछे जी भाई जी भाई जी भाई करते थे, और ये वो लीडरशिप है जो इस वक्त मौजूद है मुत्तहिदा की। ये अपने कायद को छोड़ के चले गए। थोड़ा बुरा वक्त आया, अपने कायद को छोड़ के चले गए। पीपल्स पार्टी के जितने भी लोग हैं उन्होंने अच्छे बुरे वक्त देखे, अभी कभी लीडरशिप को नहीं छोड़ा। आज अपने कायद को लीडर मानने के लिए तैयार नहीं है खालिद मकबूल सिद्दीकी और उनके बाकी जो
मुत्तहदा के लोग हैं, ये आज अपने कायद को लीडर मानने के लिए तैयार नहीं हैं, जिन्होंने इनको कहां से कहां तक आके पहुंचाया। तो और फिर आपने देख लिया ना कि इनका बशर क्या है, सबको पता है कि मुत्तहदा इस वक्त कहां खड़ी है। चर्चीले नामे में चयो त MQM पंहिंजे क़ाइद खे छॾे ॾिनो, जॾहिं त PPA जे कारकुननि हर औखी वेल में पंहिंजी क़यादत सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठा। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त MQM मुल्क खे विराइण ऐं टोड़ण जी कोशिश कंदी रही आहे। हुननि नौजवान नस्ल जे हथनि में हथियार ॾिना, हिक ॾींहं में 100 माण्हू बि क़त्ल कया विया। इन्होंने नौजवान नस्ल के हाथ में पिस्तौल दी, इन्होंने यहाँ पे हड़तालें करवाई, इन्होंने लोगों को दहशतगर्द बनाने की कोशिश की। एक दिन की हड़ताल की कॉल में 100 लोग कराची में मरते थे। उस वक्त ये सारी मुत्तहिदा की क़यादत सारी साथ थी ना। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त MQM वटि अक्सरियत न हुई। परवेज़ मुशरफ जे इक़्तिदार जे ॾिहाड़नि में माण्हुनि खे ॻोल्हे मारींदा हुआ। मुशरफ दौर में संदन हुकूमत हुई त पोइ हुननि कोटा सिस्टम ख़तमु छो न करायो। MQM कॾहिं बि कंहिं ऑफिशियल मीटिंग में कोटा सिस्टम जे ख़ात्मे जो मुतालबो न कयो आहे। MQM परवेज़ मुशर्रफ के दौर में 9-10 साल इक़्तिदार में रही ना, और ब्लू आइड बॉय भी थी MQM ना। उन दिनों में ये 100 कत्ल भी करते थे, SHOs को भी चुन के मारते थे, पोस्टिंग करवा के SHO जिन्होंने कराची ऑपरेशन में पार्टिसिपेट किया उसमें लोगों को मारते थे, अपने स्कोर सेटल करते थे, बदमाशी गुंडागर्दी सब MQM काम करती थी। उस वक्त MQM ने क्यों नहीं कोटा सिस्टम खत्म करवाया? अगर इतना ही बुरा था तो उस वक्त खत्म करवा लिया। हाँ, ये इनके मुताबिक होते थे कि हमें 4 एडमिनिस्ट्रेटर हमें चाहिए, फलाने ये अफसरान हमें चाहिए, ये मिनिस्ट्री हमें चाहिए, ये पोर्टफोलियो हमें चाहिए। किसी एक मिनिस्ट्री में उन्होंने ये नहीं कहा कि कोटा सिस्टम खत्म करो। अभी भी MQM ने, जब आपको पता था कि जब इक़्तिदार में आई, जितने भी उन्होंने मुतालबे के, कोई एक मुतालबा दिखा दें MQM का, मैं ओपन कर दूँ। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मकानी इदारनि में MQM पंहिंजा कारकुन भर्ती कया। माज़ीअ में समूरा टारगेट किलर वाटर बोर्ड MQMC में ऐं KMC में मुलाज़िम हुआ। अध खां वधीक राब्ता कमेटी सरकारी मुलाज़िम आहे। राब्ता कमेटी जा माण्हू मकानी इदारनि वारे खाते में सरकारी मुलाज़मत करे रहिया आहिनि। कि जितने भी टारगेट किलर गिरफ्तार होते थे वो होते थे वाटर बोर्ड से, वो होते थे KMC से, वो होते थे DMC से। किससे छुपा हुआ है? मैं आप लोगों से अभी माइक लेके पूछना शुरू कर दूं, आपको नहीं पता कि ये पता चलता था जितने टारगेट किलर गिरफ्तार होते थे सारे इन्हीं महकमों में जमा होते थे। तो MQM के झोली में बैठ के नौकरियां तो कोई नहीं दे सकता उनकी ब्लैकमेलिंग में आके, और ब्लैकमेलिंग नहीं, अब वो दौर नहीं रहा उनका। प्रेस कॉन्फ्रेंस के खिताब कंदे सिंध जे तवानाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त राति में ठाकुर साहब फारूक सत्तार खे खणी वियो ऐं सुबुह जो MQM पाकिस्तान ठही वई। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त MQM अञा ताईं पंहिंजी नफ़रत वारी सियासत खां पासो न कयो आहे। ख़ालिद मक़बूल जी ॻाल्हि ॿोल साबित करे थी, कुझु अॼु बि टेड़े जो टेड़ो ई आहे। वो हकीकत है कि सब कहते थे कि ये जब MQM से MQM पाकिस्तान बनी तो वो एक रात में एक वो ठाकुर साहब थे रेंजर्स के जो इनको ले गए और बाद में सुबह को MQMP बन गई। तो अब ये उस सोच की ही अक्कासी करती है कि वही दुम टेढ़ी की टेढ़ी रही, और ये अपनी वो जो नफ़रत की सियासत है उसको इन्होंने खैराबाद नहीं कहा। सैयद नासिर हुसैन शाह चयो त MQM जी साॻी पुरानी सियासत जारी आहे। MQM नफ़रत जी सियासत खे न छॾियो आहे। MQM अॼु बि लंडन जे इशारे ते हले थी। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट में मखसूस सीटुनि जी विर्छ बाबति केस जी ॿुधणी थी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाज़ ईसा जी सरबराही में फुल कोर्ट केस जी ॿुधणी कई। तफ़सील हिन रिपोर्ट में। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में फुल कोर्ट केस जी ॿुधणी थी। अदालत 2018 वारनि चूंडुनि में अलाट कयल सीटुनि जी विरासत जा तफ़सील पेश करण जी हिदायत करे छॾी, जॾहिं त आज़ाद उम्मीदवारनि जी सियासी जमायतुनि में शमूलियत खां अॻु ऐं बाद में सीटुनि जी विर्छ जा तफ़सील तलब कया आहिनि। इलेक्शन कमीशन जे वकील चयो त PTI कानून मूजिबि इंट्रा पार्टी चूंडूं न करायूं। PTI जी टिकट ते बतौर चेयरमैन बैरिस्टर गोहर जी सही थियल आहे। टिकट जारी करण वक़्तु PTI जी का बि कानूनी तंज़ीम न हुई। पार्टी दुरुस्त इंट्रा पार्टी चूंडूं न कराइण सबबि वजूद न रखंदी हुई। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त पार्टी टिकट 22 डिसंबर ते जारी कयल आहे। इंट्रा पार्टी चूंडुनि जे केस जो फ़ैसिलो 13 जनवरी जो आहे। उन वक़्त ताईं बैरिस्टर गोहर चेयरमैन हो। वकील इस्कंदर मोहम्मद चयो त इलेक्शन कमीशन इंट्रा पार्टी चूंडूं 23 डिसंबर ते कलदम करार ॾिनियूं हुयूं। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त PTI चूंडुनि जो मामिलो केतिरनि ई सालनि खां इलेक्शन कमीशन में हो। इलेक्शन कमीशन 13 जनवरी जो हवालो ॾेई मामिलो सुप्रीम कोर्ट में छो विझी रही आहे। जस्टिस मुनीब अख्तर चयो त पार्टी चूंडूं त थी चुकियूं आहिनि, मामिलो उन जे कानूनी हैसियत जो हो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना त फ़ैसिलो अहिड़ी तरह सां लिखणु घुर्जे जो मैट्रिक जो शागिर्द बि सम्झी वञे। आइन ऐं कानून जजिस ऐं वकीलनि लाइ न पर अवाम लाइ आहे। चीफ जस्टिस चयो त जेकॾहिं हक़ जी ॻाल्हि आहे त उन जो मतिलबु आहे त तव्हां अधु फ़ैसिलो करे चुका आहियो। हिकु ॻाल्हि जी ॻणती आहे त कंहिं उन जो ज़िक्र न कयो। इलेक्शन कमीशन को मामूली इदारो न आहे
ऐं नई सुप्रीम कोर्ट जे मातहत आहे। हीउ ॾेखारणो पवंदो त इलेक्शन कमीशन गैर आईनी कमु कयो आहे त पोइ असीं उन में मुदाख़लत करियूं। धांधलीअ जी जेसीं ताईं दुरुस्त तरीक़े सां ॻाल्हि न ईंदी असां कुझु बि न करे सघंदासीं। कंहिं बि हाराईंदड़ अॼु ॾींहं ताईं न चयो आहे त इलेक्शन दुरुस्त तरीक़े सां थी आहे। खटींदड़ चवंदो रहंदो आहे त चूंडूं दुरुस्त थियूं आहिनि, हाराईंदड़ चवंदो आहे त चूंडूं ग़लति थियूं आहिनि। चीफ जस्टिस चयो त इलेक्शन कमीशन जी मुक़ररी हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर गॾिजी कंदा आहिनि। अञा ताईं उन नुक़्ते ते कंहिं बि धुर ॻाल्हि न कई आहे। इलेक्शन कमीशन गैर आईनी क़दम खयों त साबित करियो। सुप्रीम कोर्ट अॼु जी ॿुधणी जो हुकुमनामो लिखाईंदे इलेक्शन 2018 में अलाट कयल सीटुनि जी विर्छ जा तफ़सील पेश करण जी हिदायत करे छॾी। जॾहिं त आज़ाद उम्मीदवारनि जी सियासी पार्टियुनि में शमूलियत खां पहिरियां ई बाद में सीटुनि जी विर्छ जा तफ़सील तलब कया, जंहिं बाद अदालत केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केपीके में आज़ाद सहाफ़त जे लाइ धरती तंग करण ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केपीके में आज़ाद सहाफ़त जे लाइ धरती तंग करण ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ तशद्दुद जे वाक़िअनि में इज़ाफ़ो बर्दाश्त जोॻो न आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुतासिर सहाफ़ी पंहिंजे ख़िलाफ़ थींदड़ ज़ुल्म जो ज़िम्मेवार केपीके जे वॾे वज़ीर ऐं हुकुमरान पार्टीअ खे करार ॾेई रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जे चेयरमैन चयो त पीटीआई आज़ाद सहाफ़त खां ख़ौफ़ज़दा ऐं अवाम मां मायूस आहे। इक़्तिदार लाइ सदाईं गैर जमहूरी हरबा इस्तेमालु करणु ऐं साज़िश करणु पीटीआई जी सुञाणप बणिजी वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इक़्तिदार हासिल करण लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी क़यादत कुझु बि करे सघे थी। केपीके में सहाफ़ियुनि ते ज़ुल्म जे ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी सहाफ़ी बिरादरीअ सां गॾु आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी आज़ाद सहाफ़त में यकीन रखे थी। कंहिंखे बि कलम धणियुनि खे धमकाइण ऐं दॿाइण जी इजाज़त न ॾींदासीं। पीपी चेयरमैन मुतालबो कयो त ख़ैबर पख्तूनख्वा में सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ ऐं सहाफ़त जी आज़ादीअ लाइ पार्लियामेंट ऐं लाॻापियल इदारा किरदारु अदा कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जी सरबराह जहांगीर तरीन मुलाक़ात करे बजट जी कामयाबीअ ते वाधायूं ॾिनियूं आहिनि। इस्लामाबाद में वज़ीर आज़म सां IPP सरबराह जहांगीर तरीन मुलाक़ात कई। उन दौरान इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जो अखबार ओन चौधरी बि मौजूदु हो। जहांगीर तरीन चयो त ॾुखियुनि मुआशी हालतुनि बावजूद अवामी बजट पेश करणु सारा जोॻो अमल आहे। IPP सरबराह जहांगीर तरीन मईशियत जी बहितरी ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुल्क मुआशी तौर ते सही दग ते हली रहियो आहे। कारोबार दोस्त पॉलिसियुनि सां मईशियत मुस्तहकम ऐं सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे त पाकिस्तान जी तारीख़ जी बदतरीन बजट पास कई वई। हुकूमत खे सभ खां पहिरियां पंहिंजा ख़र्च घटाइण घुरिजनि हा। ईंदड़ 5-10 सालनि में बि बहितरी जो कोई इम्कान नाहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो त हुकूमत कर्ज़ खणी 500 अरब रुपया MNA ऐं MPS में विरहाया वेंदा, जेको माज़ीअ में बि ग़लति हो। उन्हनि पैसनि में 1 भाङे 3 हिसो करप्शन जे वर चढ़ी वेंदो आहे। अॻूणे वज़ीर आज़म चयो त ज़मीन विकिरो करण ते टैक्स मड़ियो वियो, पर हाज़िर सर्विस ऐं रिटायर्ड कामोरनि ऐं फ़ौज जे माण्हुनि खे छूट ॾिनी वई। सुभाणे आवाम सवाल कंदो त उन्हनि खे छूट मिली सघे थी त असांखे छो नथी मिले। अॼु बि नॉन फाइलर जी कैटेगरी मौजूदु आहे। सिर्फ़ु पघारदार तबिको 45% टैक्स ॾींदो। शाहिद खाकान अब्बासी वधीक चयो त 20 अरब जा सिगरेट्स खणंदा, जंहिंजे करे चोरी खुलेआम थी रही आहे। छा FBR खे नाहे ख़बर त मुल्क में सिगरेट केतिरा इस्तेमालु थी रहिया आहिनि ऐं घणनि ते उहे टैक्स वसूल करे रहिया आहिनि। छा असीं एतिरा कमज़ोर आहियूं जो सिगरेट ठाहींदड़नि खां बि टैक्स नथा उगाड़े सघूं। नाणे वारे अॻूणे वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो त बजट अवाम ते ज़ुल्म आहे। IMF चवे थो त ज़राअत ऐं रियल एस्टेट ते टैक्स लॻायो। अवां इहो न कयो। छा IMF चयो त ईरान खां पेट्रोल डीज़ल जी स्मगलिंग ते कार्रवाई न करियो। सुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तड़ जो चवणु आहे त हुकूमत जेतिरा ख़र्च घटाए पई सघे उहे घटाया आहिनि। असेंबली मेंबरनि खे 500 अरब ॾियण वारे शाहिद खाकान अब्बासी ऐं मिफ्ता इस्माइल जी दावा सही नाहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ असांजे अॻूणनि साथियुनि ग़लति अंग अखर पेश कया आहिनि। शायदि किताब ग़लति पढ़ियो आहे। शाहिद खाकान जी त पंहिंजी एयरलाइन हुई। PIA जी निजकारी खेसि पाण करणु घुरिजे हा। अता तारड़ चयो त पेट्रोलियम लेवी में 10 रुपयनि जी गुंजाइश रखी आहे। शायदि इहा लागू न थिए। पेंशन ऐं फर्टिलाइज़र ते को बि टैक्स लागू न कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नए माली साल जी बजट में मिडिल क्लास खे सपोर्ट ऐं अशराफिया ते टैक्स लागू कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर चर्च लीना मेमर डॉक्टर आरिफ अलवी जे ट्वीट ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका रुगो अवाम जी ख़िदमत में यकीन रखे थी। सिंध हुकूमत बोर मुतासिरनि खे अझा अॾे ॾियण ऐं संदनि मुकमल बहालीअ ताईं जाखोड़ जारी रखंदी।
सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन डॉक्टर आरिफ अलवीअ जे ट्वीट ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त सिंध हुकूमत सिंध पीपल्स हाउसिंग जे अज़ीम मक़सद जी हिमायत में पाकिस्तान जी पहिरीं नीलामी मुनक़िद कई। नीलामीअ में 2251 घरनि जी अॾावत लाइ फंड्स गॾु कया विया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन आरिफ अलवीअ खे मुखातिब थींदे एक्स ते लिखियो आहे त छा तव्हां ईमानदारीअ सां वाज़े ॿुधाए सघो था त तव्हांजे लीडर पीटीआई बानी ॿोॾि मुतासिरनि लाइ जमा कयल 5 अरब रुपयनि मां केतिरनि ख़ानदाननि जी मदद कई। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणो त ईअं लॻे थो त समूरा फंड्स पाकिस्तानी इदारनि जे ख़िलाफ़ सोशल मीडिया मुहिम में ख़र्च थिया, जेका ज़रूरतमंदनि जी मदद करण बजाए ॾफेड़ पखेड़े रहिया आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो वधीक चवणो हो त पीटीआई बानी ख़ैराती फंड्स खे रियल एस्टेट वेंचर्स तौरु मोड़े छॾियो आहे। हाणे उहे मनी लॉन्ड्रिंग ऐं गैर मुल्की फंडनि वारे केस खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीर सईद गनी मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पीपी कराची डिवीज़न के सदर सूबाई वज़ीर सईद गनी बिलावल हाउस कराची में मुलाकात कई। मुलाकात दौरान पीपी लेडीज़ विंग की मरकजी सदर फरियाल टालपुर वो मौजूद हुई। सईद गनी बिलावल भुट्टो ज़रदारी सां तंजीमी मामलन समेत सियासी सूरत हाल बाबत गाल बोल कई। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह मोहरमुल हराम दौरान समूरा इंतजाम मुकम्मल करण की हिदायत कंदे चयो आहे त अमनो अमा जी सूरत हाल बेहतर बढ़ाइण में आलम सगोरा हुकूमत सां सहकार कर। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ मोहरमुल हराम के इंतजामन बाबत इजलास थियो, जैमें सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन, नासिर हुसैन शाह, सईद गनी, ज़ियाउल हसन लंजार, रियाज शाह शिरासी, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, आईजी सिंध गुलाम नबी मेमन, मौलाना मोहम्मद हुसैन ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इजलास में वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह मोहरमुल हराम दौरान पुलिस के सिक्योरिटी जा इंतजाम बेहतर करण ऐं वाटर बोर्ड इंतजामिया के पानी की फराहमी ऐं नेकालीअ जो निज़ाम बेहतर बनाने की हिदायत कई। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट सफ़ाई सुथराई ते ध्यानु ॾिए कि इलेक्ट्रिक बिजली की फराहमी यकीनी बनाइण ऐं टाउन इंतजामिया मजलिसनि ऐं जलूसनि लाइ सहूलतुनि जो इंतजाम कनि। वडे वज़ीर जो सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, हिते अवाम मज़हबी रवादारी सां रहनि था। आलमनि सदाई मोहबत ऐं अमन के जज़्बे खे हथी ॾिनी आहे। उम्मीद आहे त मोहरमुल हराम दौरान आलम सगोरा अमन अमान बरक़रार रखण में हुकूमत सां सहकार कंदा। PPMN ख़ालिद लुंड चयो आहे त पहिरें ॾींहं खां हू ऐं संदसि मुंहिंजा साख खणण लाइ तयारु आहिनि। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी खे क़तल नाहे करायो। मीरपुर माथेले में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़ालिद लुंड चयो त हू नसरुल्लाह गडाणी के क़तल जी हू मज़म्मत कनि था। MNA ख़ालिद लुंड वधीक चयो त शहीद जे खून ते हाणे सियासत थी रही आहे। चूंड हाराईंदड़ मूंखे हिन क़तल में फासाए रहिया आहिनि। ख़ालिद लुंड वधीक चयो त कानून जो हमेशा भरम रखियो, वकील दोस्तनि सां गॾु आहियां, उहे भाइर आहिनि। हिकु सवाल जे जवाब में PPMNA वधीक चयो त वकालत जो पेशो मूंखे पसंदि आहे, पुट खे वकील बणाइण चाहियां थो। शहीद नसरुल्लाह गडाणी जे जेको वाक़ियो थिया आहिनि हिते, उन्हीं खे असां कंडेम कयूं था ऐं हुनजी सख़्त मज़म्मत कयूं था, छाकाणि त हिन शहीद जे लाश ते सियासत कई वई आहे हद खां ई मथे। मां हुन जा नाला न खणंदुसि। हिते हमेशह क़ौमूं पाण में विढ़ी बि पवंदियूं आहिनि, इहे थींदो आहे, मगर अॼु ताईं कोई क़ौम जो चङो मुड़ुस कंहिंखे एतिरी वाट न ॾींदो आहे जेतिरी मां ॾिनी। असां हुननि खे पहिरें ई वाट इहा ॾिनी कि तव्हांखे अगरि असां खां कोई वाट वठणी आहे, असां वाट ॾियण लाइ तयारु आहियूं। बाबा असां हल्फिया चवंदासीं कि न असांखे ख़बर आहे, मां पंहिंजी बि वाट ॾियण लाइ तयारु आहियां। जेके मुंहिंजा पुट त हुया कोन, मुल्क खां ॿाहिरि आहे, मां हुनजे लाइ बि कसम खणण लाइ तयारु आहियां कि असांखे कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। कोई बि अगरि हुनमें आहे, केर बि आहे, असां गडाणी भाइरनि सां गॾु आहियूं। असां जो तव्हांखे पंहिंजो मौक़ुफ़ ॾियूं, मगर हिन खे सियासी तरीक़े सां ग़लति रंग में वियो, जेको असांखे ॾुख थिए थो कि तमामु ग़लति उन्हनि खे गाइड कई वियो असांजे भाइरनि खे। असांजो गडाणी बिरादरी सां हिकु भाइरनि वारो तालुक़ु आहे। असांजो शहीद भाउ नसरुल्लाह ॻाल्हाइण जो थोरो तिखो हूंदो, कंहिंखे बचके हर कंहिं सां ॻाल्हाईंदो हो। पोइ अगरि इंक्वायरी कई वञे त पोइ उन्हनि खे बि घुरायो वञे। हिकिड़ो मां छो,
हर कंहिं जे ख़िलाफ़ हुन ॻाल्हायो, मां वटि वीडियोज़ बि आहिनि। लाड़काणे में 8वीं जमात जी शागिर्दियाणी दुआ शुमाइला जी मुबैना अगवा वारे मामले नओं रुख इख्तियार करे वरितो। शागिर्दियाणी तरफ़ां बलोचिस्तान वञी पसंदि जो पढ़णो करण जी तस्दीक कई वई आहे। अगवा ॼाणायल शागिर्दियाणी तरफ़ां वाक़े बाद पंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते जारी करे छॾी। वीडियो बयान में दुआ ब्रोही जो चवण हो त हुन बलोचिस्तान वासी वसीम ब्रोही सां पसंदि जी शादी कई आहे। संदसि चवण हो त खेसि कंहिं अगवा नाहे कयो। जेके केस आहिनि उहे फज़ूल आहिनि ऐं केस में ॼाणायल जवाबदारनि खे टॉर्चर न कयो वञे, छाकाणि हुन मूंखे अगवा कयो ई नाहे। दुआ ब्रोही चयो त जेकॾहिं कुझु थियो त उन जा ज़िम्मेवार रिफ़त, यास्मीन बुरड़ो ऐं इख्तियार अबड़ो हूंदा। सखरन में नारी जी मुबैना अगवा ख़िलाफ़ वारसन एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। अगवा ॼाणियल नारी सना राहो जे बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त 9 महीना अॻु न्याणीअ खे अगवा कयो वियो हो। उन्हनि चयो त पुलिस न्याणीअ खे बाज़ियाब कराइण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। एहतजाज कंदड़नि आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जी घुर करे छॾी। दाद लगारी में ॻोठ राजा फार्म ते पंजाब जी रहवासणी नारी आबदा परवीन अंसारीअ खे क़ैद करण जी इतला ते पुलिस छापो हणी बांदी बणायल पंजाब वासणी नारी आबदा परवीन अंसारी खे बाज़ियाब कराए हिकु नौजवान रहमान लगारीअ खे पिणु गिरफ़्तार करे वरितो। आबदा परवीन ॿुधायो त मूं 3 महीना अॻु रहमान लगारी सां पसंदि जो परड़ो कयो हो। पसंदि जे परड़े बाद रहमान लगारी मूंसां ढंगो रवैयो रखियो ऐं मूंखे रेगिस्तानी पट्टी में क़ैद करे रखियो हो ऐं घर खां ॿाहिरि अचण वञण ते पिणु पाबंदी हणी छॾी हुई। हुन चयो त मां पंहिंजी माउ ऐं पीउ ॾांहुं वञणु चाहियां थी ऐं आज़ाद ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी। गिरफ़्तार नौजवान रहमान लगारी ॿुधायो त मूं 3 महीना अॻु आबदा परवीन अंसारी सां पसंदि जी शादी कई हुई ऐं हारपो कंदो आहियां ऐं घरवारी चवंदी आहे त शहर में रिहाइश इख्तियार कयूं। मां ग़रीब आहियां, शहर जो ख़र्च नथो भरे सघां। लाड़काणे जे शेख ज़ेद मां हटायल सुपरवाइज़र ॿीहर मुक़ररु करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहनाज सोलंकी, शहज़ादी, आबदा, फरह, कासिम जिस्काणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। नर्स शहनाज सोलंकी चयो त मुंहिंजी गुज़िरियल साल डिसंबर जे नई पोस्टिंग शख़्सियत वुमेन अस्पताल में थी, जंहिंखां पोइ मूंखे इवनिंग शिफ्ट जे सुपरवाइज़र इंचार्ज अल्लाह नवाज़ मंगण तरफ़ां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करण जो सिलसिलो शुरू कयो। हुन चयो त शिकायत ते सुपरवाइज़र खे हितां हटायो वियो। असांखे ख़ातिरी कराई वई हुई त जेसिताईं इंक्वायरी रिज़ल्ट न ईंदी तेसिताईं हुनखे वापसि जाइ ते मुक़ररु न कयो वेंदो, पर तंहिं बावजूदि साॻे सुपरवाइज़र इंचार्ज खे मुक़ररु कयो वियो आहे। हुननि सिहत खाते जे इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी मुक़ररु कयल सुपरवाइज़र अल्लाह नवाज़ मंगण खे फौरी तौर ते हटाए स्टाफ नर्स खे हिरासां थियण खां बचाए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। NCSD ऐं बेसिक एजुकेशन जे उस्तादनि ॻाल्हियूं कामयाब थियण खां पोइ कराचीअ में एहतजाज मुलतवी करे छॾियो। नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट ऐं बेसिक एजुकेशन कम्युनिटी स्कूल जा उस्ताद एहतजाज कंदे वज़ीर आला हाउस ॾांहुं वधी रहिया हुआ त इंतिज़ामिया अची ॻाल्हियूं कयूं। इंतिज़ामिया पारां मुतालबा पूरा करण जी ख़ातिरी खां पोइ उस्तादनि एहतजाज 2 ॾींहनि ताईं मुलतवी करे छॾियो। एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ फीडर टीचर्स एसोसिएशन जे सदर जो चवणु आहे त 2 ॾींहनि ताईं एहतजाज न कयो वेंदो। तालीम खाते पारां सुभाणे समरी न माणी वई त ॿीहर एहतजाज शुरू कयो वेंदो। कंदकोट में उरड़ी जी बीमारी सबबि 2 नींगरियूं फोत थी वियूं। ॻोठ अल्हा रखियो सोलंकी में पोपट फ़क़ीर जूं 2 धीअरूं उरड़ी सबबि फोत थी वियूं। महीने अंदरि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 8 ॿारड़ा उरड़ी विघे फोत थी विया, जॾहिं त केतिरा ई ॿारड़ा उरड़ी जे मर्ज़ में वरितल आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त उरड़ी सबबि 8 ॿारड़ा फोत थी विया आहिनि, जॾहिं त केतिरा ई वरितल आहिनि। सिहत खाते टीमूं मोकिले वधीक ॿारनि खे मरण खां बचायो वञे। पहाड़ शरीफ़ जो हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। प्यारो स्टेशन में हथियारबंदनि 45 वरियनि जे नौजवान अली हैदर बुरहमाणी खे होटल में गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल पहुचायो, जिथां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। और मौक़े ते आबिद बुरहमाणी ॿुधायो त मक़तूल निसार बुरहमाणी जी ज़मीन जो हारपो कंदो हो, जंहिंखे चांडिया बुरहमाणी दुश्मनी जो रंग ॾेई क़तल कयो। मुंहिंजो दड़ो में सख़्त गर्मी सबबि पोरियत फोत थी वियो। ॻोठ वॾे वेणी वासी पोरियत अल्ताफ़ हुसैन राजपर गर्मी जी सटनि सां दे फोत थी वियो। पोरियत खे अस्पताल पहुचायो वियो, जितां डॉक्टर्स तरफ़ां फोत थियण जी तस्दीक कई वई। होॾां ॿ घर पहुचण ते कोहराम मची वियो। टंडे अलियार में बिजलीअ जे ॻरनि बिलनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
अंजुमन ताजिर इतिहाद जा अखबार ऐं वापारी बिजली जा बिल खड़ी रोडन ते निकिरी आया। उन मौके ते वापारियुनि चयो त हुकूमती नाअहली सबब आवाम आज़ाब में मुब्तला थी वई आहे। बिजली जे गरन बिलन सबब असां कर्ज़ी थी विया आहियूं। उन्हनि चयो त वापडा जो अमलो हथरादू रीडिंग हणी ॻरा बिल उमाणे रही आहे। जेकॾहिं हेस्को पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त मजबूरन शटर बंदि हड़ताल कई वेंदी। हुननि मुतालबो कयो त हुकूमत बिजली जे बिलनि जे अघनि में घटिताई करे। जामशोरो में पुलिस पारां 2 नौजवाननि खे गिरफ़्तार करण खां पोइ गुम करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नौजवान वकार भलाईअ खे गुम करण ख़िलाफ़ वारसन इंडस हाईवे ते धरणो हुयो, जॾहिं त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुतासिरनि चयो त पुलिस बिना जवाज़ असांजे नौजवान खे खंबे गुम करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त नोटिस वठी नौजवान खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। उबावड़े में 2 धुरनि में झेड़े दौरान हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। हिक धुर तरफ़ां एहतजाज कंदे नोटिस वठण जी घुर करे छॾी। ॻोठ नंढो लांघो में मलिक बिरादरी ऐं धोंदो बिरादरी जी 2 धुरनि में पाणी जे वारे तां झेड़े दौरान लठियूं लॻण सबबि हिकु ॼणो गुल हसन धोंदो सख़्त ज़ख़्मी थी पियो। धोंदो बिरादरी जी औरतुनि ऐं मर्दनि पारां नेशनल प्रेस क्लब ते पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ देह छितो में असांजी ज़मीन आहे जिथे पाड़ी जो वारो हो त पंहिंजी ज़मीन खे पाड़ी ॾियण लाइ वियासीं, जिथे पीरबख्श मलिक पंहिंजे 4 पुटनि नौजवान गुल हसन धोंदो मथां लठियुनि जो वसकारो लाहे संदसि बांह भञी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। हुननि चयो त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। इख़्तियारियूं नोटिस वठनि। तलहार ऐं भरपासे में बरसात सबबि मौसम वणंदड़ थी वई। पीरो लाशारी राजू खानाणी चांदरी ऐं भरपासे में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई। तलहार पीरो लाशारी चांदरी राजू खानाणी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो ज़ोरदार वसकारो थियो आहे। बरसात जे वसकारे सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे, जॾहिं त मौसम ख़ुशगवार थी वई आहे। बरसात जे वसकारे सबबि निज़ाम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। हेठां ई इलाइक़ा पाणी हेठि अची विया, बिजली बंदि थी वई। कुनरी में इंतज़ामिया टाली में अटे जे चकिन ऐं किरियाने जी दुकाननि ते छापा हया। छापे दौरान इंतज़ामिया वधीक अघ ते अटो विकिरो कंदड़ 2 चकियूं सील करे छॾियूं। सरकारी अघ खां वधीक अघ ते अटो विकिरो कंदड़ 2 चकियुनि आसिफ अटो चकी ऐं विनोद अटो चकी खे सील करे छॾियो। एसी कार्रवाई दौरान किरियाना जी दुकाननि ऐं चकियुनि ते मुदे हारिस सामान विकिरो करण ऐं वधीक अघ ते विकिरे ते 1000 रुपया ॾंड पिणु विधो वियो। क़ौम परस्त अख़बार अब्दुल ख़ालिक जुड़ेजो जी किताब 1 यूनिट सिंध जी तारीख़ जो कारोबार जी महूरत थी, जंहिंमें मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि शिरकत कई। आर्ट काउंसिल कराची में 1 यूनिट तोड़ तहरीक जे यादि में प्रोग्राम करायो वियो, जंहिंमें प्रोफेसर एजाज़ कुरैशी, शाज़िया निज़ामाणी, ज़फ़र जुणेजो, अमानुल्ला शेख, ज़हरा खातून ऐं ॿियनि अदीब लेखकनि ऐं सियासी समाजी शख़्सियतुनि शिरकत कई। प्रोग्राम में 1 यूनिट ख़िलाफ़ तहरीक बाबति अब्दुल ख़ालिक जुणेजो जी लिखियल किताब 1 यूनिट सिंध जी तारीख़ जो कारोबार जी मुहरत कई वई। उन दौरान मुक़ररनि 1 यूनिट जे वाक़िअनि समेत किताब ते रोशनी विधी। हैदराबाद में मुहर्रमुल हराम जे इंतज़ामनि जे हवाले सां डिवीज़नल कमिश्नर हैदराबाद एहसन अली कुरैशी जी ऑफिस में हिकु इजलास मुनक़िद थियो। इजलास में डिवीज़नल कमिश्नर डिवीज़न जे समूरनि ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स ऐं लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई त उहे मुहर्रमुल हराम में समूरनि लाॻापियल इदारनि सां वेझे राब्ते में रहंदे हिकु मौसर हिकमत अमली तरतीब ॾेई समूरा इंतज़ाम मुहर्रमुल हराम खां अॻु मुकमल करे छॾनि। हुन चयो त CCTV कैमराउनि जे ज़रिए अहम मजलिसुनि ऐं जुलूसनि जी निगरानी समेत उन्हनि हंधनि जी सफ़ाई सुथराई खे यकीनी बणायो वञे। DC हेस्को अमलदारनि खे हिदायत कई त उहे मुहर्रमुल हराम दौरान अण ऐलानियल लोड शेडिंग खां पासो कनि ऐं मजलिसुनि ऐं जुलूसनि जे वक़्त दौरान उते लोड शेडिंग न कई वञे। DIG हैदराबाद चयो त जेकॾहिं कंहिं बि अमनो अमाजी सूरत हाल ख़राब करण जे लाइ सोशल मीडिया ते चिड़ ॾियारींदड़ मवाद रखियो त उन्हनि ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास डॉक्टर रशीद मसूद खान चयो आहे त मुहर्रम जो महीनो कुर्बानी ऐं ईसार जो दर्स ॾिए थो। मुहर्रम जे अशरे दौरान अमनो अमाजी सूरत हाल खे हर सूरत में बरक़रार रखियो वेंदो। मीरपुर ख़ास में DC सदारत हेठि अहम इजलास थियो। इजलास में ॻाल्हाईंदे DC चयो त इशरे मुहर्रम हराम दौरान मजलिसनि ऐं जुलूसनि जे गुज़रगाहनि ते सफ़ाई सुथराई सां गॾु सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया वेंदा। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर ऑफिस ऐं पुलिस सेंटर 15 में कंट्रोल रूम पिणु क़ाइमु कया वेंदा। डिप्टी कमिश्नर सिहत खाते जी ऑफिसरनि खे हिदायत कई त मातमी जुलूसनि सां गॾु एम्बुलेंस, डॉक्टर, पैरामेडिकल स्टाफ ऐं दवाउनि जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे। अमेरिकी सदारती मुबाहिसे में मायूस कंदड़ कारकर्दगी सबब जो बाइडन ते सदारती डोड़ में पोइ ते हटण लाइ दबाव वधी वियो आहे।
अमरीकी मीडिया मूजिब सदर जो बाइडन ते सदारती रोड खां पोइते हटण लाइ दबाव वधी वियो आहे, जॾहिं त बाइडन इंतज़ामिया अहिड़ियुनि ख़बरुनि खे अफ़वाह करार ॾिनो आहे। अमरीकी सदर जो बाइडन सदारती रोड तां हथु खणण जी इम्कान खे रद्द कंदे चयो आहे त जॾहिं तव्हांखे हथु खणण जो चयो वञे त उन वक़्तु मुक़ाबले में वधीक मज़ो ईंदो आहे। ॿिए तरफ़ अमरीका जे नाइब सदर कमला हैरिस जो चवणु आहे त जो बाइडन सदर ते चूंडिजी वेंदो, पर इहो मरहलो थोरो ॾुखियो हूंदो। ख़बरुनि जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरुनि लाइ विज़िट कंदा आवाज़ TV.tv ॾिसंदा रहो आवाज़ न्यूज़।